रहीम मारू मिट मली रजा सभई परख्यासूं सोखिय भाए सबको ओखिय तू ही तू मौला मथा मुंह बुढ़ो मलाह जे बाझ जो शाह अब्दुल लतीफ़ जे शेर सां पंहिंजी दर्द कहाणी खणी तव्हां सिंध वारनि जे अॻियां तव्हांजो मुमताज़ मोलई पेश थियो आहे। जीअं त दोस्तो ही को हिकिड़े ॾींहं जो न हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि आहे न हिकिड़े ॾींहं जो को हादसो आहे। मूंसां ज़िंदगी में जीअं मूं पंहिंजी ज़िंदगी जा 20 साल पहिरियां पंहिंजो ॻोठ बाणो ग़रीब चांजो छॾे ख़ैरपुर ज़िले वारो मूंखे 20 साल थिया आहिनि। मूं शाइरी जो सफ़र शुरू कयो, 15 साल शाइरी जो सफ़र जारी कयुमि, जेके मुख़्तलिफ़ कैस्टनि में मुख़्तलिफ़ आवाज़नि में मुंहिंजा कलाम रिकॉर्ड थिया हज़ारनि जे तइदाद में। उन खां पोइ 2011 में मूं ॻाइणु शुरू कयो। ॻाइणु जॾहिं शुरू कयुमि त मुंहिंजी एल्बम कामयाब जीअं थिया, कुझु मूंखे रोज़ी रोटी मिलणु खपी, मिली जीअं, ऐं मां कुझु चंद पैसा पंहिंजी पघर जी कमाई मां गॾु कया पंहिंजे बचनि जे लाइ। त हिकिड़े ॻोठ जे छोकिरे अलाए केरु, ॻोठ त उते 40 ॻोठ आहिनि, उन का छोकिरी खईं, उहो ॾचो ईअं ई माना साॻो सीन मूंसां थियो। मालिकनि खे ड्रामे वारे अंदाज़ में रचाए सभु इहे चोर चोर गॾु थी मूंखे ब्लैकमेल करणु शुरू कयूं त बाबा ही छोकिरी तूं मोटाए ॾे असांखे। पोइ मां आर्टिस्ट माण्हू आहियां, मुंहिंजो कंहिंजे मसइलनि खां छा वञे। बहरहाल छोकिरी त हुननि खे पंहिंजे ॻोठणनि मोटाए ॾिनी। उन खां पोइ उहे छुटा मूंखां 18 लख फ़ोन ते धमकियूं ॾींदा रहिया। उन टाइम सोशल मीडिया बि न हुई, मीडिया बि ताक़तवर न हुई। दाऊं मूं घणियूं कयूं, मुंहिंजे ॿारनि खे हिरासा करणु, ॿारनि खे खणण जूं धमकियूं। मां पंहिंजे बचनि खे महफ़ूज़ रखण जे लाइ मां 18 लख रुपया हुननि खे गन पॉइंट ते भरे ॾिना। उहे फ़ैसिले करण वारा अॼु बि मौजूदु आहिनि। अॼु बि क़ुर पाक ते हथ खणी मां चवंदुसि त बेॾोह भरे ॾिना। अॼु बि क़ुर पाक ते हथ रखी चवां थो त अॼु बि बेॾोह आहियां। मूंखे ब्लैकमेल कयो थो वञे, मूंखे बिल्कुलु ब्लैकमेल कयो थो वञे, मूंखां भतो वरितो थो वञे, मूंखां बिल्कुलु जीअं धाड़ेल फ़ोन करे चवंदा आहिनि हेतिरा पैसा ॾिन। त अॻे हूंदो खणंदा हुआ, हाणे उहा आहे ड्रामाई अंदाज़, हाणे ॿिए अंदाज़ में माना ही सिधो अॻवाऊ ऐं असांखे माना ब्लैकमेल करणु, हाणे ड्रामाई अंदाज़ में कंहिं खई आहे मां उहो चोर, उहो लोफर वकील चांजो जंहिंजे लाइ चवनि था ॻोठ जो। मुंहिंजे वाल साहब खे 3 शादियूं आहिनि। जेका नंढी घरवारी मां, मुंहिंजी वालदा जेका मरहूम हाणे नाहे, मुंहिंजो वाल साहब बि नाहे। असां भेण भाउ आहियूं, जेको हिकिड़ो भाउ मां आहियां, ॿी मुंहिंजी भेण आहे जेका ॻोठ में रहंदी आहे। उन जा नंढड़ा मासूम बचा आहिनि, उहे ग़रीब माण्हू कंहिंजी लेती लेती में हूंदा बि न आहिनि। मुंहिंजो को सॻो रिश्तो न, सिर्फ़ु उहो छा बांह खणण वारो माण्हू ऐं ही माण्हू पाण में मिली जुली करे मूंखे ब्लैकमेल करे मूंखे फ़ोन कया विया त हेतिरा पैसा ॾे, हेतिरा पैसा ॾे। न ॾियण जी सूरत में मूं ते ही कूड़ो केस करायो वियो। कूड़ो केस, उन खां पोइ बि मूंखे धमकियूं, पोइ बि मूंखे टार्चर कयो थो वञे। मुंहिंजे लाइ इंसाफ़ सिंध में नाहे, मुंहिंजे लाइ बिल्कुलु ही सिंध जी गवर्नमेंट गूंगी ॿोड़ी आहे। साईं मुराद अली शाह बि गूंगो ॿोड़ो आहे, जो मुंहिंजो आवाज़ मां रड़ियूं कंदो थो अचां, मुंहिंजी आवाज़ अॼु जो बि साईं हुन ताईं नथो पुॼी सघे। अॼु सोशल मीडिया जो दौर आहे, अॼु कंहिं परंदे खे बि इज़ा अचे थो त दुनिया उथली थी पए। मां हिकु आर्टिस्ट आहियां, सिंध लेवल ते बि न आहियां, पाकिस्तान लेवल ते आर्टिस्ट आहियां। मूंसां पूरो पाकिस्तान प्यार कंदो आहे। मूंसां हेॾियूं नाजायज़ी थियनि पियूं, सिंध गवर्नमेंट बि चुप आहे, साईं वज़ीर मुराद अली शाह बि चुप आहे, CM साहब असांजो, उन जो बि गौर कोन्हे मूं ते। इहो छो? आख़िर मूंसां इहो ज़ुल्म केसि ताईं रहंदो? मां बचड़ियाल माण्हू, मां शरीफ़ माण्हू, मां हिकु पंहिंजी हक़ हलाल जी कमाई वारो माण्हू, मां कंहिंसां खे ॼा न वठां, न कंहिंखे ॾुखायां। मां हमेशह ख़ुशियूं वञण वारो माण्हू। मूं त ज़िंदगी में कंहिंखे तकलीफ़ ॾिनी ई कोन्हे। मां त कंहिंसां ॾाढिया आवाज़ में बि न ॻाल्हायो आहे। अॼु हियांव सड़ंदी खां ॾाढिया आवाज़, बुलंद आवाज़ सां मां पंहिंजे अंदर जी बाहि कढी रहियो आहियां। एतिरे आवाज़ में कॾहिं कंहिं माण्हू सां कचहरी बि न कई आहे। मां हिकु नरम मिज़ाज माण्हू, मां हिकु आर्टिस्ट माण्हू, मासूम माण्हू, मुंहिंजा मासूम नंढड़ा ॿार आहिनि। मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मां चीफ जस्टिस साहब खे चवंदुसि, आर्मी चीफ खे चवंदुसि, आला इदारनि खे चवंदुसि, मूंखे इंसाफ़ खपे, मूंखे इंसाफ़ खपे। इंसाफ़ मूंखे न मिलियो, ॿी सूरत में मां पंहिंजा ॿार वठी सिंधी ॻाइणु ख़तमु कंदुसि, उर्दू सराइकी ॻाए वञी पंजाब में पंहिंजो घर वसाईंदुसि। चवंदुमि त हीउ सिंध मां हिन जन्म हुन जन्म में वचन थो कयां, मां जिथे बि हुजां सिंध तुंहिंजो हुजां। पर मूंखे उमेद एतिरी आहे पंहिंजे सिंध जे मारवड़नि में, सिंध जे अवाम में,
सिंध जे दोस्तनि में इंशाअल्लाह हू मुंहिंजे लाइ हर जगह आवाज़ उथारींदा, झंग झर आवाज़ उथारींदा। मूं मिसकीन फनकार खे इंसाफ़ मिलियो वञे। मां वरी वरी चवां थो, मूं सां इंसाफ़ कयो वञे, मुंहिंजी इन्वेस्टिगेशन कई वञे। मुंहिंजे लाइ बिल्कुलु मुंहिंजी कोर्ट इन्वेस्टिगेशन करे त मां ॾोही आहियां, मां कंहिं बि जुर्म में इन्वॉल्व आहियां त मूंखे बिल्कुलु सज़ा ॾिनी वञे। बाक़ी बेॾोहो मूंखे टार्चर करणु, मूंखे पैसनि जे लाइ मूंखे तकलीफ़ ॾियणु, उहे जेके आहिनि ॿई पार्टी मिलियल आहिनि, पाण में ॿई पार्टियूं मिलियल आहिनि। उहो छोरो लोफर बि मिलियल आहे, ही बि मिलियल आहिनि। ही सभु हिकिड़ो ॾोहारनि जो टोलो आहे जेके ब्लैकमेल मूंखे करे रहिया आहिनि। मां वरी वरी चवंदुसि, चीफ जस्टिस खे चवंदुसि, अर्ज़ु कंदुसि साईं खे मूं सां इंसाफ़ कयो वञे। आर्मी चीफ खे चवंदुसि। बाक़ी ऐं ॿिया जेके असांजा SSPs आहिनि असांजे ज़िलनि ते, तमामु बहादुर ऐं तमामु सुठा SSPs आहिनि जेके कमु करे रहिया आहिनि। मां उन्हनि मां उमेदु रखां थो मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, मूं सां इंसाफ़ कयो वञे। वॾी महिरबानी।